मेहड़ भरिसां फुर जे वारदात दौरान मज़ाहमत करण ते हिकु ॼणो क़तुलु ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। राति देर सां बेटो जतोई लिंक रोड ते अणॼातल हथियारबंद फ़ौरन ॻोठ गंजा वासी ॿिनि भाइरनि अब्बास चांडियो ऐं ख़ालिद चांडियो खां मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान फुर करण जी कोशिश कई। फुर दौरान मज़ाहमत करण ते हथियारबंद जवाबदारनि फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो अब्बास चांडियो थॾे ते क़तुलु थी वियो, जॾहिं त गोलियूं लॻण सबबि ख़ालिद चांडियो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। इतला ते ए सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी खे तहलके इस्पताल आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। इस्पताल में मौजूद मक़तूल अब्बास चांडियो जे पुटु बख़्शल चांडियो HSTV न्यूज़ खे ॿुधायो त राति देर सां संदसि वालिद ऐं चाचो मोटरसाइकिल ते ॻोठ अची रहिया हुआ त गंजा मोरी वटि अणॼातल फ़ौरन पारां फुर जी कोशिश कई वई, जंहिं दौरान मज़ाहमत करण ते फ़ौरन फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में संदसि वालिद थॾे ते मारिजी वियो, जॾहिं त चाचो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। हुन SSP दादू समेत ॿिनि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। HSTV न्यूज़ मेहड़।